कहिड़ो सवाल कंदी आहे, अए मुंहिंजे मथां हलण वारा। ज़मीन आवाज ॾींदी आहे, अए मुंहिंजे मथां हलण वारा। अॼु अल्लाह जे ज़ात तोखे मुंहिंजे मथां हलण जी हिम्मत तौफ़ीक अता फरमाई आहे। अॼु अल्लाह जे ज़ात मुंहिंजे मथां तोखे अख्तियार अता फरमायो आहे। मूंखे चीरे हर ॾींहुं तुंहिंजी मर्ज़ी, कोडर सां कुटी तुंहिंजी मर्ज़ी, गंद मुंहिंजे मथां उछलाई तुंहिंजी मर्ज़ी, मुंहिंजे मथां पाणी रखी तुंहिंजी मर्ज़ी। लेकिन ज़मीन चवंदी आहे, ऐं मुंहिंजे मथां हलण वारा भुलिजी न वञजांइ। अॼु जेको अल्लाह तोखे अख्तियार अता फरमायो आहे, अहिड़ो अख्तियार मुंहिंजे रब सुभाणे मूंखे बि अता फरमायो। यानी जॾहिं तूं मुंहिंजे हेठों हूंदे, मां तुंहिंजे मथों हूंदसि। अॼु तूं मुंहिंजे मथों हई, अल्लाह तोखे अख्तियार अता फरमायो आहे। बुरी नियत सां मुंहिंजे मथों घुमी तॾहिं बि मां तोखे कुझु कोन थी चई सघां। सुठी नियत सां घुमी तॾहिं बि मां तोखे कुझु कोन थी चई सघां। अगर मूंखे ज़मीन सां नाजाइज़ी करी तॾहिं बि मां तोखे नथी चई सघां। लेकिन ज़मीन चवे थी, इहो भुलिजी न वञजांइ त कर्ज हमेशा ओतिरो खणबो आहे जेको माण्हू सुकून सां सुभाणे अदा करे सघे। ज़मीन चवंदी आहे ॿिनि शख़्सनि खे, छो त हिकिड़ो नेकीअ जे नियत सां हलंदो आहे, हिकिड़ो बुराईअ जे नियत सां। जॾहिं नेक कम जे लाइ ज़मीन ते को कम कयो वेंदो आहे, जीअं अॼु तव्हां अल्लाह जे ज़िक्र जी महफ़िल सजाई आहे, पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे दुरूद जी महफ़िल सजाई आहे, त ज़मीन जी छाती ठरी पई आहे। छो ठरी आहे? अल्लाह जे कुरान करीम गवाही अता फरमाई आहे त जॾहिं बि ज़मीन ते मां करीम रब जो ज़िक्र कयो वेंदो आहे, त मां अल्लाह जे रहमत जो नुज़ूल थींदो आहे, ऐं हिन ज़मीन खे अल्लाह जे रहमत सां सुकून मिलंदो आहे। हीअ ज़मीन चवे थी त ऐ अल्लाह जा बाना, अगर तो मुंहिंजे मथां हलंदे, सुहिणी नियत सां घरों कदम खयो, अॼु मूंखे कंहिं ग़रीब जी मदद करणी आहे, सुहिणे नियत सां निकिते, अॼु कंहिं यतीम जो मूंखे सहारो थियणो आहे, सुठे इरादे सां निकिते, अॼु ही मूंखे नेक कम करणो आहे, ज़िक्र करे निकिते, दुरूद पढ़ी निकिते, त मां ज़मीन क़यामत जे ॾींहुं क़ब्र में गवाही ॾींदसि। जॾहिं तूं मुंहुं में ईंदे त मुंहिंजा अल्लाह साईं, ही उहो तुंहिंजो बानो आहे जेको जॾहिं मुंहिंजे मथां हलंदो हुयो त उहे अमल कंदो हुयो, जंहिंजे करे तुंहिंजी रहमत जो नुज़ूल थींदो हुयो। हिन मुंहिंजो सीनो ठारियो आहे। मुंहिंजा करीम रब मूंखे इजाज़त ॾे त मां हिन जे क़ब्र में एतिरी कुशादी थी वञा, जो जेतिरी हिन जी निगाह हुजे, मुंहिंजा मौला मां एतिरी कुशादी थिया त ही बि मुंहुं में सुकून सां रहे। तस्वीर जो ॿियो रुख बिल्कुल वरी जेको बुराई जे नियत सां ज़मीन ते कदम रखंदो आहे। नौजवान कॾहिं शराब पी ज़मीन ते हलंदो आहे, कॾहिं चोरीअ जे नियत सां हलंदो आहे, कॾहिं कंहिं ग़रीब खे ईज़ाइण जे नियत सां हलंदो आहे, कॾहिं कंहिं मिस्कीन खे तकलीफ़ ॾियण जे नियत सां हलंदो आहे। ज़मीन चवंदी आहे, ख़बरदार थी जा, अॼु जेको वणई सो कर, लेकिन याद रख, ज़मीन चवंदी आहे याद रखो न ॾींहं खे जंहिंजो नालो क़ब्र आहे। जॾहिं क़ब्र जे सूरत में तूं मुंहिंजे अंदर ईंदे त मुंहिंजो बि वाइदो आहे त मुंहिंजो करीम रब मूंखे अख्तियार अता फरमाईंदो, पोइ जेको ॿिज पोखींदे उहो तोखे लोइणो ज़रूर पवंदो। इन सॼे गाल कण जो लबे लुबाब ऐं मफ़हूम हिकिड़े जुमले में अर्ज़ कयां त जेको पोखियो वेंदो आहे उहो ई लुणबो आहे। ज़मीन खे ईअं न समझजां त हीअ ज़मीन बेज़ुबानी आहे,
ये जमीन कुछ भी ना है। मां अल्लाह जे कुरान करीम जी तिलावत करे तो खे बुधाया त जमीन त बाद में आ, लेकिन तुझो ही जेको जिस्म आ, तुझा ही जेके पैर हन, ही जेके तुझा हथ हन, ओ लिकण वारा चवंदो हई त हे कम मां लिकी थो कया, अम्मा के खबर न पवे, बाबे के खबर न पवे, कह फलाणे के खबर न पवे, भुलजी वयो हई त डिगी उनन खां थो जन जे हथ में कुछ भी कोन्हे को, उन खां नथो डिगी जे जे हथ में सब कुछ। डिगी उनन खां थो जेके निंड पया हन, उन खां नथो डिगी जंहिं ज़ात खे निंड ईंदी कोन्हे का। उन करीम रब पंहिंजे पाक कुरान करीम जे अंदर तुझे मुझे जिस्म जे गवाही ला जेको इरशाद फरमायो, मां अल्लाह जे कुरान जी तिलावत करण थो चाहे। अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो यौमत अल यौम नख्तिमु अला अफवाहिहिम व तुकल्लिमुना अयदीहिम व तशहदु अर्जुलुहुम बिमा कानू यक्सिबून। अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो, ओ दुनिया के जुबान जे अटकलुन सां मञाइण वारा, दुनिया जे आॾो पंहिंजे जुबान जी चालाकी करे माण्हुनि खे चरियो बनाइण वारा, मुझे बेनियाज़ रब कुरान करीम में फरमायो जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो, तुंहिंजे जुबान ते तालो लॻायो वेंदो, तुंहिंजे जुबान खे ॻाल्हाइण जी इजाज़त मां अल्लाह कोन ॾींदुसि, तुंहिंजो हिसाब किताब कीअं थींदो। मुझे बेनियाज़ रब फरमायो वतुकल्लिमुना अयदीहिम, मां अल्लाह तुझे हथन के इजाजत दींदुसि, इनन हथन सां जेको कयो थई तुझा हथ मां रब जे दरबार में गवाही ॾींदा। तवज्जह कर मुझा दोस्त, अल्लाह जे कुरान करीम ते यकीन रख, अल्लाह जे कुरान करीम के सच्चो समझो, अल्लाह जे कुरान करीम में जर्रे जे बराबर शक न जान जा। ऐं जेका महफिल कंदुसि इंशाअल्लाह ताला, छो त मां पंहिंजे बिरादर जे दोस्तन वटि आयो हां, मां पंहिंजे भाइरनि वटि आयो हां, काफ़ी अरसे खां बाद पंहिंजे हिन इलाइक़े में अचण थियो आहे। दिलि चाहे थी त आउं तव्हां खे अल्लाह जे कुरान मां उहे ॻाल्हियूं ॿुधाए वञा। ज़िंदगीअ ते यार भरवसो नाहे, रहंदी ज़िंदगीअ ताईं ही ॻाल्हियूं यादि रहनि। अल्लाह करे कंहिं नौजवान मुंहिंजे भाउ जे दिलि खे अल्लाह जी ज़ात निदामत नसीब करे, अल्लाह जे दर तो बहताइब थे। अगर हिकड़ी दिल तब्दील थी वई, मुझो करीम रब सभिनी जा बेड़ा पार करे छॾींदो। मुझे सुने करीम रब फरमायो मां अल्लाह तुझे हथन के इजाजत दींदुसि, मां रब जे दरबार में तुझा हथड़ा ॻाल्हाईंदा। जवाब दे मुझा दोस्त, केस में जेकॾहिं एविडेंस जेके भी गवाही जेकॾहिं मजबूत हूंदी आहे, कूड़ो केस भी सच्चो थी वेंदो आहे। पर सच्चे केस में भी जेकॾहिं गवाही मजबूत न हूंदी आहे, सच्चो केस भी टुटी वेंदो आहे। अल्लाह जे दरबार में गवाही को ॿियो कोन ॾींदो, पाड़े वारा कोन ॾींदा। हे तुंहिंजा जेके दफ़्तर लिखियल हन इहे त बाद जी ॻाल्हि आहे, मगर अल्लाह पंहिंजे कुदरत सां तोखे मूंखे समझायो आहे। ऐं मुंहिंजा बाना ही जेके तुंहिंजा हथड़ा हल, जेकी
कुछ तू हथड़न सा करी थो मां अल्लाह पंहिंजे कलाम जे ज़रिए तो ते पैगाम पहुंचाया थो त तुंहिंजा हथड़ा गवाही ॾींदा अगर इन्हनि हथनि में शराब खयो थे हथ गवाही ॾींदा मुंहिंजा मौला मूं में हिन शराब खणी हीअं कयो हो अगर इन हथड़नि सां कंहिं मिस्कीन ग़रीब किरियल खे खणी करे अल्लाह जे रज़ा जे लाइ कंहिं मंज़िल ताईं पहुचायो थई ही हथड़ा तुंहिंजा साॻिया गवाही ॾींदा मौला ही जहिड़ो आहे तहिड़ो तुंहिंजो बानो पर तुंहिंजे रज़ा लाइ ही कमु कयो हुआई रुगी हथड़ा न अॻियां अल्लाह फरमायो तशहद अर्जुलुहुम बिमा कानू यक्सिबून ही जेके पेर हन तुझा मुझा अल्लाह जो कुरान फरमाए तो ही पेर भी गवाही ॾींदा ओ मुझा नौजवान भा ओ अम्मा खां लिकण वारा वॾे अदे खां लिकण वारा चाचे मामे खां लिकण वारा वॾेरे खां लिकण वारा उन्हनि खां छो थो लिखी उन्हनि जे हथ में छा आहे उन्हनि जे हथ में त कुछ भी कोन्हे को न उहे पंहिंजे ज़िंदगीअ जा मालिक न उहे पंहिंजे मौत जा मालिक जेको ज़िंदगी मौत जो मालिक आहे उहा अल्लाह जी ज़ात आ उन मुझे करीम रब जे ज़ात बाबरकात फरमायो ऐ मुझा बान्हा तुझो बेनियाज रब एतरो ताकत वारो आ जो तुझे हथन के तुझे ला गवाह बनायो थई तुझे पेरन के तुझे ला गवाह बनायो थई दुनिया जी अदालत में दुनिया वारा गवाही ॾींदा हन रब चवे तो मुझे अदालत में तुझो जिस्म गवाह हो मुझा भा जवाब दे अल्लाह जो कुरान सचो आ ॻाल्हायो मुंहिंजा मुस्लमान भाइरो अल्लाह जो कुरान सचो आहे पोइ इन सचे कुरान जे इन हक़ीक़त खे सचो समझी करे जरा सोची समझी पंहिंजे हथनि जो इस्तेमाल कजां जरा सोची समझी पंहिंजे पेरनि जो इस्तेमाल कजां भुलिजी न वञजां अफहसिबतुम अन्नमा खलक़नाकुम अबसा व अन्नकुम इलैना ला तुरजऊन मुझे सुने करीम रब कुरान करीम जे अंदर इरशाद फरमायो ऐ इंसान तू इहो तो समझी त तोखे तुझे करीम रब अजायो पैदा कयो न अल्लाह फरमाए तो इया सोच न कर अफहसिबतुम अन्नमा खलक़नाकुम अबसा असा तोखे अजायो को न पैदा कयो आ छा तू इहो तो समझी त मुखे हमेशा हिते रहणो आ मुखे अगते नाहे वञणो व अन्नकुम इलैना ला तुरजऊन अल्लाह फरमाए तो छा तवा इहो था समझो असा के मोटी मालिक जे दरबार में नाहे वञणो अल्लाह चवे तो न ऐ मुझा बाना न तुझे रब तोखे अजायो पैदा कयो आ न वरी तुझे रब तोखे हमेशा हिते रहण ला पैदा कयो आ तुझे अल्लाह जे ज़ात तो सा प्यार करे पूरी कायनात जे अंदर अल्लाह तोखे सुहिणो बनायो आ जेका शय जेतरी सुहिणी हुंदी आ उन सा प्यार एतरो वधीक हुंदो आ मुझो रब तो फरमाए ऐ मुझा बाना सोची छो न तो मखलूक मा अल्लाह 18,000 पैदा फरमाई मगर 18,000 में अगर मां रब सुहिणो बनायो आ ऐ इंसान तोखे बनायो आ तू दुनिया में ॾिसी नथो जेको भी कारीगर जेका भी कंपनी जेका सुठे में सुठी शय ठाहींदी आ उहा उनखे ॾाढी वणंदी आ रब चवे तो गौर कर तुझे नजर में घोड़ा सुहिणा तुझे नजर में हाथी सुहिणा तुझे नजर में शींहं सुहिणा तुझे नजर में फ्रूट सुहिणा तुझे नजर में सोन चांदी सुहिणी पर मुझो रब तो फरमाए भुलिजी पयो आ ऐ इंसान मां अल्लाह तोखे सुहिणो बनायो आ गौर कर अगर
तू इन शैन जो इस्तेमाल न करी त सभई किन्नियूं थी वेंदियूं। जुमलो ॾियण थो चाहियां मुंहिंजा दोस्त, गौर कयो नौजवानो, केॾो बि मार्केट में फ्रूट सुहिणो हुजे, इंसान इस्तेमाल न करे त उन फ्रूट जी का हैसियत हूंदी? किन्नो थी वेंदो। केॾा बि जानवर भला हुजनि, जेकॾहिं इंसान उन्हनि ते चढ़ी सवारी न करे त ॾे ख़बर उन्हनि जी का इज़त ऐं हैसियत रहंदी? ही जेको गॾ 30 लख में छो थो वञे, घोड़ो 50 लख में छो थो वञे, हीअ कार करोड़नि में छो थी वञे? इन करे जो ऐ इंसान इहा उन शइ जी इज़त नाहे, इज़त तुंहिंजी आहे। जॾहिं तूं इस्तेमाल थो करी, तुंहिंजे करे ख़ुदा शयुनि खे इज़त थो ॾे। मुंहिंजो रब थो फरमाए, बान्हा इहे सभई शयूं तुंहिंजे रब तुंहिंजे लाइ पैदा कयूं आहिनि, पर ऐ मुंहिंजा बान्हा तोखे तुंहिंजे रब फ़क़ति पंहिंजे यादि लाइ पैदा फरमायो। अल्लाह फरमाए तो बाना याद रख, या त मां अल्लाह जे ज़ात खे करीम रब मञण ई छॾे ॾे। जेकॾहिं चवीं थो त मुंहिंजो रब करीम आहे, त पोइ मां करीम रब जो हुक्म ॿुध। पूरी काइनात मां अल्लाह तुंहिंजी नौकर बनाए छॾींदुसि, तूं फ़क़ति हिकिड़ो मां करीम रब जे आॾो पेशानी झुकाइण सिख। अल्लाह फरमाए तो तूं मुंहिंजो थी, कायनात सजी मां अल्लाह तुझी बनाए छॾींदुसि। पर मुंहिंजो रब थो फरमा, ऐ मुंहिंजा बान्हा सजी जिंदगी मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा तो असांखे छा सेखारियो? ओ मुंहिंजा दोस्तो, इस्लाम आहे छा? मुंहिंजे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम हुजूर जे आमद खां अॻु दौरे जाहिलियत हज़ारे साल रही। मुझो करीम मुस्तफ़ा हिन ज़ाहिरी जिस्म अतहर सां फ़क़ति 63 वरिह दुनिया में मौजूद रहा। फ़क़ति 63 वरिह, उन्हनि मां भी 40 साल नुबूवत खां अॻु जाहन, ऐलाने नुबूवत खां अॻु जाहन। वरन मुझो मुस्तफ़ा त तॾहिं खां नबी आहे जॾहिं अञा आदम अलैहिस्सलाम भी मिट्टी पाणीअ में न हुयो। मुझो मुस्तफ़ा तॾहिं खां नबी आहे, लेकिन ऐलाने नुबूवत खां बाद जा फ़क़ति 23 साल हन जेके मुझे करीम मुस्तफ़ा पहिरीं ऐलाने नुबूवत खां पहिरीं हुजूर जी ज़िंदगी मौज़ू कोने, इन करे तवील तव्हांजो टाइम न वठंदुसि। बस एतिरो ॿुधाइण थो चाहियां, इन 23 सालन में मुझे करीम मुस्तफ़ा हज़ारनि सालन जो गंदु सफ़ा कयो या कोन कयो? जवाब ॾे। मुझे सोहणे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवाना त असांखे इस्लाम, अल्लाह जो नबी, अल्लाह जो कुरान छा थो सेखारे त ऐ बान्हा मेहमान आहीं, इन दुनिया में तोखे मेहमान करे मोकिलियो वियो आहे। जेतिरो न मेहमान पंहिंजे पाण खे मेहमान ई समझंदो आहे त उहो इहो ई सोचींदो आहे त मां 2 रातिनि जो मेहमान हां या 3 रातिनि जो मेहमान हां। भले तरसियो किथे बि पियल हूंदो आहे, पर उन जी नज़र पंहिंजे मंज़िल जे तरफ़ हूंदी आहे त मूंखे वञणो पंहिंजे ॻोठ। त मुंहिंजा अदा तूं असां हिते मेहमान आहियूं इन दुनिया में, पोइ कंहिंखे केतिरो टिकाए मुंहिंजे रब जी मर्ज़ी आहे। मेहमान आहीं, मेहमान थी रह। अल्लाह जे ज़ात, अल्लाह जे महबूब कतनी कोन फरमायो आहे त तूं अमीर न थी। अल्लाह जे ज़ात महबूब मदीने जे साईं कतनी कोन फरमायो आहे त तूं कारोबारी न थी। सभु कुझु मुंहिंजे मुस्तफ़ा सेखारियो त आहे। कारोबार भी कयो, ज़मींदारी कयो, जेको वणेव दुनिया में इज्जत हासिल करण ला कयो, पर एतिरो कयो हथ कम कार ॾे हुजे, हीअ दिल पंहिंजे सुहिणे यार ॾे हुजे। जॾहिं इंसान जो हथ कम कार ॾे हूंदो ऐं हीअ दिल पंहिंजे करीम रब जे दरबार में हूंदी, ओ मुंहिंजा सुहिणा इंशाअल्लाह ताला पोइ तूं ख़ुदि ॾिसंदे त तुंहिंजा मामलात जेके सॼी ज़िंदगी सुलझी न सघिया, मुंहिंजो अल्लाह सम्झाइण सुलझाइण वारो आहे। अल्लाह ताला कुरान करीम में ईशा नमाज का बाद रोज तबारक अल्लाजी ॿुधंदा हो। कॾहिं तर्जुमे ते गौर कयो अथव? कॾहिं तर्जुमे ते भी गौर कंदा कयो? सिर्फ एतिरो काफ़ी न आहे त हाफ़िज़ तबार पढ़, तबार पढ़े तो, लेकिन उन ते गौर कंदा कयो।
अल्लज़ी खलक सबअ समावातिन तिबाक़ा मा तरा फी खल्क़िर रहमान मिन तफावुत फर्जिल बसर हल तरा मिन फुतूर। मुझे सोने करीम रब जे ज़ात बाबरकात फरमायो जरा निहार मथे गौर तकर त तुझे मथा जेको आसमान हिकड़ो नाहे अल्लज़ी खलक सबअ समावातिन तिबाक़ा। अल्लाह फरमाए तो हिक जे मथा बियो, बे जे मथा टियों, टे जे मथा चौथों, चौथे जे मथा पंजो, पंजो छहों सतों। मुझे बेनियाज़ रब फरमायो इन आसमान दे निहार मा तरा फी खल्क़िर रहमान मिन तफावुत। फितरी उसूला जॾहिं कारीगर जगह ठाहींदो आहे रंग करे बस कंदो आहे चवंदो आहे ॾिस किथे रंग में को फॉल्ट त कोन्हे। जेॾी महिल मुंहिंजा दोस्त कारीगर जगह ठाहे बस कंदो चवंदो निहार किथे का फन में ख़राबी त कान्हे। अल्लाह बि क़ुरान में चैलेंज कयो आहे मा तरा फी खल्क़िर रहमान मिन तफावुत। ऐ मुंहिंजा बाना मुंहिंजे अर्श ॾे निहार, चइनी पासनि खां निहार, जेसी तुंहिंजी नज़र पवे थी तेसी निहार। इस इन पूरे अर्श में किथे को वार जेतिरो फॉल्ट नजर अचे थो। अल्लाह कुरान में वरी तो जो सुमरजिल बसर वरी ॾिस, अल्लाह चवंदो वरी ॾिस करतैनि यनक़लिब इलैकल बसर खासिअन व हुव हसीर। ऐ मुंहिंजा बाना वरी वरी निहार, तुझूं अखियूं तोॾे मोटी ईंदियूं मगर मुंहिंजे तख़लीक़ में को खलल नज़र को न ईंदो। मुझा दोस्तों अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त मुझे तखलीक में निहार। छो तो रब ये फरमाए, रब चवे तो सोच जेको तुझो अल्लाह विदाउट सपोर्ट कहीं बि हेठों थूणीअ खां सवा टेक ॾियण खां सवा हेॾो वॾो आसमान बीहारण ते क़ादिर आहे। छा उहो रब तुंहिंजा मसाला हल करण ते क़ादिर कोन्हे? दोस्तों मां सवाल कयो, अवां जवाब ॾियो। छा उहो मुंहिंजो अल्लाह तुंहिंजे मुंहिंजे परेशानियुनि खे ख़त्म करण ते क़ादिर कोन्हे? आहे या कोन्हे? अल्लाह चवे थो तूं जगह ठहराए उन ते चित्र कढंदो हई, हिन खे हीअं सीगारिया। रब चवंदो वलक़द ज़य्यना अस्समाअ अद्दुनिया बिमसाबीह वजअलनाहा रुजूमन लिश्शयातीन वअअतदना लहुम अज़ाब अस्सईर। मुंहिंजो रब थो चवे इंसान तूं चवंदो हई हीअ ॾाकण हीअं ठाहियां त चोर खां हिफ़ाज़त हुजे, हे दरवाज़ो हीअं कयां त हीअं थिए। रब चवे थो तुंहिंजे रब इहो सभु कुझु अॻ ई करे छॾियो आहे। आसमान में सितारा इन करे ठाहिया आहिनि त आसमान खे सींगार। वलक़द ज़य्यना अस्समाअ अद्दुनिया बिमसाबीह, आसमान दुनिया के रब चवे तो मां सितारनि सां सींगारियो आहे। अल्लाह फरमाए तो मां अल्लाह शैतान के उमड़न जे लाइ। बहरहाल इहो घणो कुछ कुरान करीम जो लबो लबाब चे मां मौज़ू ते थो मोटा त मुंहिंजो रब चवे तो ऐ मुंहिंजा बाना बस तूं रुगी मुंहिंजो थी सभु कुझु मां रब तुंहिंजो करे छॾींदुसि। पर जेकॾहिं रब फरमाए तो पर जेकॾहिं तो मां अल्लाह का मुंह मोड़ियो, जेकॾहिं तो मां अल्लाह जे ज़ात खां मुंह मोड़ियो त पोइ यादि रखजां तुंहिंजो रब ॾाढो बेनियाज़ आहे, एॾो बेनियाज़ आहे। मुंहिंजो थी वेंदे त झंग जा शेर बि तुंहिंजा कदम चुमंदा। मुंहिंजे ज़ात खे छॾी त मां रब हां तोखे पंहिंजे पाछे खां बि टे ॼारींदुसि।
एतिरियूं क़ुरान करीम जूं आयतूं हन जो दिल थी चवे त हिक खां हिक आयत पढ़ा, हिक खां हिक आयत पढ़ा, पर वक़्तु महदूद आ। अव्हांजे तबियतुनि जी ख़बर नाहे त तव्हांजे तबियत में केतिरी सहपा, न त दिल त चवे थी त रब जो क़ुरान पढ़जे, ये दिलड़ी ठरी पवे वाग शल मदीने पा करे का वरी पवे। पढ़ा हिक ॿ आयत अञा, पोइ वरी मूंखे अबे अम्मा जो मौज़ू खोलणो आहे, लेकिन दिल चवे थी त मां अञा हिक ॿी आयत पढ़ा। ॿुधो अल्लाह जो क़ुरान। अल्लाह फरमाए थो वला तकूनु कल्लज़ीन नसुल्लाह फअंसाहुम अनफुसहुम उलाइका हुमुल फासिकून। अल्लाह तो कुरान करीम में चवे उन्हनि वांगुरु न थीजो, वला तकूनु उन्हनि वांगुरु न थीजो कल्लज़ीन याने अॻियूं जेके उम्मतूं गुज़री वयूं उन्हनि वांगुरु न थीजो। उहे छा कंदा हुया, अल्लाह जे नबीअ जे ॻाल्हि खे ॿुधण जे बजाए पंहिंजी हलाईंदा हुया, अल्लाह जे नबी जे ॻाल्हि खे अहमियत कोन ॾींदा हुया, न तौरेत खे, न ज़बूर खे, न इंजील खे, न आसमानी सहीफ़न खे अहमियत कोन ॾींदा हुया। रब चवे तो वला तकूनु कल्लज़ीन नसुल्लाह फअंसाहुम अनफुसहुम। जेकॾहिं तव्हां मां अल्लाह जे हुक्मनि खे ॿुधी अणॿुधो करे छॾींदव, मां रब तव्हां खे मनो थो कयां त उन्हनि वांगुरु न थीजो जन ॿुधी अणॿुधो करे छॾियो। पर अल्लाह चवे थो जेकॾहिं न मुड़ंदव त फअंसाहुम अनफुसहुम, मां रब थी करे ऐलान थो कयां तव्हां खां पंहिंजो पाण विसराए छॾींदुसि। खोलिया इन अजमले खे। मां अर्ज कयो त दोस्तो 3 सिपारा इन कुरान करीम जा हिन सीने में हन। हर मौज़ूअ ते मां कुरान करीम सां कलाकनि जा कलाक लेक्चर ॾेई सघां थो ऐं इन शइ जो मां पाबंद हां त मन हेॾे न होॾे अल्लाह जो क़ुरान काइनात जो कोई इंसान जंहिंखे चैलेंज ई न करे सघे न, दिल चवेसि त खणी क़ुरान खोले ॾिसे त रब जो क़ुरान सचो। अल्लाह फरमाए थो मुंहिंजा बांधा अगर मां रब तोखे मनो थो कयां त उन्हनि वांगुरु न थी जा जन मां अल्लाह जे हुक्मनि खे ॿुधी अणॿुधो कयो। अगर ईअं कदे त मां रब ॿुधाई थो त मां तोखां तुंहिंजो पाण विसराए छॾींदुसि। बिल्कुलु सवली सिंधीअ में ॿुधायांव। खोड़ अहिड़ा माण्हू तव्हां ॾिठा हूंदा दौलत जी ख़बर ई कान्हे का, पर सुबुह जो घरों निकिरनि था त बूथ बि धोतल कोन्हे, को चिपियूं बि रस्ते में हमरा थो ॾसे। रहीस थोरो अखियुनि खे था थियण, माण्हू छा चवंदा, हा अखियूं ख़राब आहिनि छा, मिल्कियत जी ख़बर ई कोन्हे, लेकिन टंगू गिलींदा, कपड़ा गिलींदा वतन, एहसास ई कोन्हे, जिंदगीअ जो एहसास ई कोन्हे। बस हिकिड़ो ई उन जो कॉन्सेप्ट आ त मूंखे कहिड़े नमूने सां ही करणो आहे, ही करणो आहे, ही करणो आहे। रब चवे थो केॾो न बेवकूफ़ आहीं, तूं कुझु नथो करे सघीं जेसिताईं करण वारे रब जी ज़ात न चाहे। पढ़ा वरी कुरान। मुंहिंजा दोस्तो कुरान ॿुधो। अल्लाह फरमायो व मकरू व मकरल्लाहु वल्लाहु खैरुल माकिरीन। मुझे बेनियाज रब फरमायो ओ दुनिया ते जमीन जे तख्ते ते वेही करे मनसूबा ठहण वारा, इरादा करण वारा जी मुंहिंजा मौला रब चवे तो हिकिड़ा तुंहिंजा इरादा हन। रात जो कुंड में वेही ॿाहिरि सलाह कंदा हो, फलाणे खे हीअं कंदासीं, ॾींहं तूं हीअं वञ जा मां हीअं। दुनिया सम्झे त हिक ॿिए सां ॻाल्हाईंदे कोन था, अंदरूनी तौर ते तूं हेॾहूं मां हेॾहूं, अहिड़ो जाठो हणंदासीं सॼो किरी पवंदो। हू सम्झंदो त दुश्मन हन, अंदरों पाण कंठल हूंदासीं, पाण ही मनसूबो हीअं कंदासीं, हे मनसूबो हीअं कंदासीं। मुंहिंजो बेनियाज़ रब थो चवे ओ दुनिया खां लिकण वारा ज़रा मथे गौर त कर।
तू जो करे रब तोखे ॾिसी रहियो आ तू जेको मनसूबो तो ठाही रब चवे तो तमा ज़मीन ते मनसूबा ठाहींदा हो तमा जो अल्लाह पंहिंजे कुदरत में मनसूबा ठाहींदो आ वमकरू वमकर अल्लाह अमा ज़मीन ते मनसूबा ठाहींदा हो तमा जो अल्लाह पंहिंजे कुदरत में मनसूबा ठाहींदो आ वल्लाहु खैरुल माकिरीन रब चवे तो सुनो मनसूबो उहो आ जेको तुंहिंजो अल्लाह ठाहींदो आ यानी मुंहिंजो अल्लाह तो चवे ऐं मुंहिंजा बाना तुंहिंजे चवण ते कुझु कोन थींदो उहो जेको मां अल्लाह चाहींदुसि सबई गॾिजी पो त फलाणे खे ज़लील कयो रब चवे थो इज्जत तहांजे हथ में आहे सबई गॾिजी चओ त फलाणे खे हीअं मथे खणी चऊं रब चवे थो इज्जत तहांजे हथ में नाहे वतुइज़्ज़ु मन तशा वतुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर रब चवे थो बाना इज्जत जंहिंखे ॾियां मुंहिंजी मर्ज़ी आहे ज़लीलो रुसवा जंहिंखे कयां मुंहिंजी मर्ज़ी आहे बादशाह खे फ़कीर कयां मुंहिंजी मर्ज़ी आहे फ़कीर खे बादशाह कयां मुंहिंजी मर्ज़ी आहे मौला मां छा कयां रब तो चवे जीअं न मुंहिंजे मिठड़े महबूब मुस्तफ़ा तोखे ॿुधायो आहे बस तूं ईअं कंदो अच त मुंहिंजो महबूब राज़ी थी त मां ख़ुदा तो ते राज़ी थी पवां अल्लाह जी ज़ात बाबरकात तव्हां असांखे इहे ॿुधल ॻाल्हियूं अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए हिकिड़ो दफ़ो दुरूद पढ़ो त हाणे मां ईसाल सवाब जे मौज़ूअ ते तव्हां सां कुझु ॻाल्हाए वठां चओ सल्लल्लाहु थोड़ो हाणे आवाज़ हाणे हेतरी मेहनत कई आहे थोड़ो आवाज़ तव्हां बि लबड़ा चोरियो या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अल्लाह जी ज़ात अब्बे अम्मा जे मुतालिक कुरान करीम जे अंदर कंटिन्यू आयतूं तिलावत कंदुस कुरान करीम जे आयतुन जो तर्जुमो करे तशरीह करे समझाइंदुस त अल्लाह जे ज़ात बाबरकात अब्बे अम्मा के केतरी इज्जत अता फरमाई आ पहिरीं ए नौजवान जेडी मल अम्मड़ के चवंदो ही पोड़ी तू चुप करे वेहो अब्बे के चवंदो ही बाबा तोखे केड़ी खबर तू त पोड़ो थी वियो ही तुंजो दिमाग कम नथो करे उन वक्त पंहिंजे पाण दे भी निहार जा अल्लाह जे कुरान करीम दे भी निहार जा पो सोच जा त जेको तू तो सोची उहो दुरुस्ता या जेको रब जो कुरान तो चवे उहो दुरुस्ता पो अल्लाह जे कुरान करीम के दिल कबूलई त दुरुस्ता त उहो कजा जेको रब जो कुरान ॿुधाए रहियो आ चो त मरहूम अली अहमद दुनिया छॾे चुको उन जे बचड़न कुरान करीम जी महफिल सजाई इन नियत सां तब अल्लाह जे कुरान करीम जी महफिल सजायो असा जो बाबा साईं ये अबे अम्मा जो गालियों बुधंदो होयो कुरान बुधंदो होयो अजो उन जे दिल के सुकून ॾियण ला उन जे कब्र के आजाद कराइण ला ये महफिल सजाई वई आ मां 15 सिपारे कुरान करीम जे मां 3-4 आयतूं लागी थियूं पढ़ी तवां के बुधाया इहो बुधाया त 15 सिपारो कुरान जो बरुकू पूरा थी वया टियों रुकू शुरू थी रहियो आ अल्लाह पंहिंजे वहदानियत खां बाद अबे अम्मा जो शान शुरू करे छॾियो आ इन करे बुधायम त सुबाणे घर में कुरान करीम पियो हुंदई नौजवान खणी उन अल्लाह जे कुरान करीम के पढ़ी ॾिसजा सिपारो 15 शुरू थी वयो बरुकू पूरा थी वया टियों रुकू अल्लाह फरमाए तो वक़दा रब्बुक अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैन इहसाना इम्मा यबलुगन्न
इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ्फिन वला तनहरहुमा वकुल लहुमा कौलन करीमा वख्फिद लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमा वक़ुर रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा। ये छा पढ़ियो चो अल्लाह जो कुरान छा पढ़ियो ही जेतरो हींअर मूं कुरान पढ़ियो न यो सिर्फ हिकड़ी जगह ता कंटिन्यू पढ़ियुम इन सब में अल्लाह अबे अम्मा जे मुतालिक बयान कयो। अल्लाह दसे थो त अबे अम्मा सा गाल्हाइणो कीअं, अल्लाह दसे थो त अबे अम्मा सा रवैयो कीअं रखणो आ। अल्लाह कुरान में करीम में दसे थो त अबे अम्मा जे साम्हूं बीहणो आ त बीहणो कीअं। अल्लाह कुरान करीम में ॿुधाए थो त अबे अम्मा जे ला दुआ घुरो त दुआ कीअं घुरणी आ। मुसलमान हाणे फ़क़त तू पंहिंजे दिल खां पुछ त जेको तू थो सोची उहो दुरुस्त आ या जेको मुंहिंजे रब जो कुरान थो चवे उहो दुरुस्त आ। जॾहिं तो न पंहिंजे दिल खां इहो सवाल कयो त इहो अंदर वारो तोखे जॾहिं काज़ी जवाब ॾे न त अल्लाह जो कुरान सचो आ त पोइ हिन कुरान जे आयतुनि ते गौर कजो। अल्लाह ताला शुरूआत कयो टियों रुकू शुरू थो थिए वक़दा रब्बुक अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु। अल्लाह ताला फरमाए तो ऐं तव्हां जे मथा तव्हां जे परवरदिगार जी तव्हां जे मथा तव्हां जे परवरदिगार जी इबादत उन जी वहदानियत उन खे वहदहू ला शरीक लहू करे मञण उन जे इबादत खे कबूल करण तव्हां जे मथा लाज़िम आ। तव्हां इहो अक़ीदो रखो रब जो कुरान तो चवे त अल्लाह खां सवा ॿियो कोई मबूद नाहे। मबूद बरहक अल्लाह जी ज़ात आ। हाणे अल्लाह फरमाए तो व ऐं बिल वालिदैन इहसाना मां अल्लाह थी करे तव्हां खे तो चवां त मुंहिंजे वहदानियत खां बाद तव्हां जे मथां जेको ॿियो हक़ आ उहो जी जल अमड़ ऐं दिलबर पीउ जो आ। जी जल अमड़ ऐं सुणे पीउ सां वबिल वालिदैन इहसाना बिनी सां सुहिणो रवैयो अख्तियार कजो उन्हनि सां भलाई वारो वर्ता कजो। बेशक अमड़ जे कदमनि में अल्लाह जे महबूब ॿुधायो त जन्नत आ इते बीही न रहिजा। अमड़ जे कदमनि में जन्नत आ त दिलबर पीउ जे चेहरे जे खुशीअ में रब जी रज़ा आ। जी अल जन्नत तहत अक़दामिल उम्महात हुजूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त जन्नत अमड़ जे कदमन में आ। उनई मदीने जे मीर फरमायो अल वालिद औसत अबवाबिल जन्नह अमड़ जे कदमन में जन्नत आ ऐं उन जन्नत जो मेन दरवाजो तुंहिंजो दिलबर बाबो आ। खबरदार थी जा नौजवान मता इहो सोची त अमड़ जे कदमन में जन्नत आ अमड़ जे कदमन में जन्नत आ। गाॾीअ ते लिखरांदो मां जी दुआ तुंहिंजो पीउ को धाड़ेल कोन्हे को दरवाज़ो मैनू दुआ दाख़िल थियण जे लाइ अगर बाबो न हुजे हां त तुंहिंजी मुंहिंजी अमड़ कीअं बणिजे हां। अल्लाह जे क़ुरान करीम जिथे भी बयान फरमायो अबे अम्मा जो गॾे बयान
बयान फरमायो अल्लाह जे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम बिनी के अलग अलग करे बयान कयो। हा हा अल्लाह कुरान करीम में अम्मड़ जो किरदार भी बयान कयो आ, अम्मड़ जा दुख भी बयान कया, अम्मड़ जो परेशानियों भी बयान कयो। अल्लाह ये भी फरमायो व वस्सैनल इंसान बिवालिदैहि इहसाना हमलतहु उम्मुहु कुरहन व वदअतहु कुरहा व हम्लुहु व फिसालुहु सलासून शहरा। ॾिसो त सही कुरान जेको तुंहिंजे घर में पियो आहे कुरान उन में अबे अम्मा जो केॾो रब कयो आहे शान। काॾे कुरान जंहिं अबे अम्मा खे तूं हीअं ॾिसंदो आहीं उन्हनि खे ईअं न ॾिस, पहिरीं कुरान जे अज़मत खे ॾिस पोइ वरी कुरान में उन्हनि जी इज़त मुंहिंजे रब बयान कई आहे उहा ॾिस। अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो मां अल्लाह हुक्म थो ॾियां तव्हां खे त पंहिंजे अबे अम्मा सां सुहिणो वर्ता कयो। ईअं ॿिन्ही खे गॾे रब अॻियां थो चवे हमलतहु उम्मुहु कुरहा व वदअतहु कुरहा। अल्लाह चवे तो तुंहिंजी अम्मड़ जॾहिं खां तूं उन जे पेट में आए तुंहिंजी अम्मड़ ॾाढो ॾुखनि में गुज़ारियो, तुंहिंजी अम्मड़ परेशानियुनि में गुज़ारियो। कॾहिं हिकिड़ो किलो पेट सां किले जी सिर पेट सां ॿधी करे ऐं हल त ख़बर पवे हिकिड़ो जेकॾहिं छटांग जो ॻोढ़ो पेट में हूंदो आहे हमरा हली कोन सघंदो आहे, थोरो हवा भरिजी वेंदी आहे हली कोन सघंदो आहे। रब चवे थो न जी जल अम्मड़ दे निहार कहीं अम्मड़ जे बच्चे में जे वजन के अल्लाह 2 किलो बनायो, कहीं 3 किलो बनायो, कहीं 4 किलो बनायो। कहीं अम्मड़ जे पेट में हिकड़ो बच्चो, कहीं अम्मड़ जे पेट में 3 बच्चा, 4 बच्चा, 5 बच्चा। रब तो चवे हमलतहु उम्मुहु कुरहन व वदअतहु कुरहा। तहां के केड़ी खबर तो तवां जी अम्मा तवां के पेट में खणी केड़न केड़न दुखन मां गुजरंदी आ, केड़न केड़न मरहलन मां गुजरंदी आ। रब चवे थो मां तो तवां के बुधाया त तव्हां जी अम्मा तव्हां के पेट में साढ़ींदी कीअं, दुखन मां कीअं गुज़रंदी आ। बकर एतिरो रुगी न त 9 महीना अम्मा तुंहिंजे लाइ दुख ॾिठा। अल्लाह चवे थो व हमलुहु व फिसालुहु सलासून शहरा। या उहा अम्मड़ा रब चवे थो मां कुरान में बयान थो कयां जेका 9 महीना न 12 महीना न 14 महीना न 20 महीना न सलासून शहरा। रब तो चवे तुंहिंजी अम्मड़ तुंहिंजे लाइ 30 महीना दुख ॾिसंदी आ। जागो था घणा महीना मां पहिरीं अर्ज़ कयो त दिमाग़ में सोचो त रब जो कुरान छा थो चवे अबे अम्मा ला। जंहिं ॾींहं खां बच्चो अम्मड़ जे वजूद में ईंदो आ नंढा वॾा वेठा हो अमा ॾिसंदा हो त उन वेचारी औरत जी हालत कहिड़ी थींदी आ, उल्टियूं दिल ख़राब हीअ पोज़ीशन परेशान। जॾहिं का वॾड़ी चवंदी आ ॾाही चुप कर अल्लाह तोखे सुञातो आ त उन ख़ुशीअ में अम्मड़ खां सभई दुख विसरी वेंदा आहिनि। हाणे राति ॾींहं बस इहा तमन्ना हूंदी आ अल्लाह मुंहिंजे बचड़े खे सलामत रखे, ही खावां मुंहिंजो बचड़ो ख़ुशि रहे, ही खावां मुंहिंजे बचड़े जी गिरोथ भली रहे, ही न खावां मतां मुंहिंजे बचड़े खे तकलीफ़ थिए। हिकु हिकु ॾींहुं हिकु हिकु ग़िज़ा अम्मड़ खाईंदी पंहिंजे पेट में आ पर तसव्वुर में हो पेट वारो बच्चो हूंदो आ उहो खावां जेको हिन मुंहिंजे बच्चे जे लाइ ख़ुशीअ जो साबित थिए, जेको हिन मुंहिंजे बच्चे खे गिरोथ में फ़ाइदो ॾे। न रुगी पेट में जीअं बच्चो पेट मां निकिरी आयो अम्मड़ चवंदी सूफ़ न खावां मतां मुंहिंजे बच्चे जे पासनि में वेही वञे, मां दाल चणनि जी न खावां मतां मुंहिंजे बच्चे जे पासनि में वेही वञे, मां हीअ शइ न खावां मतां मुंहिंजे बच्चे जे पासनि में वेहे। ओ मुस्लमान मुंहिंजो रब क़ुरान में थो चवे व हमलुहु व फिसालुहु सलासून शहरा। रब तो चवे हे 30 महीना तुंहिंजी अम्मड़ तुंहिंजे लाइ कीअं दुख ॾिसंदी आ मां ख़ुदा खे ख़बर आ। इन करे त मुंहिंजे महबूब ऐलान कयो ओ निमाज़ुनि में जन्नत ॻोल्हण वारा, ओ रोज़नि में जन्नत ॻोल्हण वारा, ओ हज में जन्नत ॻोल्हण वारा, ओ उम्रनि में जन्नत ॻोल्हण वारा। इहे मिड़ई इबादतूं हक़ आहिनि लेकिन जन्नत मिले या न मिले ख़ुदा थो ॼाणे। मदीने जे मीर फरमायो अम्मड़ जे कदमनि खे चुमियूं ॾे मां मुस्तफ़ा ऐलान थो कयां तो जन्नत जे दरवाज़े खे चुभी ॾेई छॾी।
उहा जन्नत जेका सा इबादतुन में गोली, उहा जन्नत जेका सा हज ज़कात में गोली, उहा जन्नत जेका सा उमरन ऐं खैरातुन में गोली। अल्लाह जे महबूब फरमायो इहे सब जन्नत जा रस्ता थई, इहे सभई जन्नत जा रस्ता थई, इहे सब रस्ता वींदा जन्नत जे तरफ। लेकिन एक्चुअल जेका ओरिजिनल जन्नत अल जन्नत तहत अक़दामिल उम्महात, उहा तुझे अम्मड़ जे कदमन जे जवाब दियो काथे अम्मड़ जे कदमन जे हेठा मथा न, तवज्जह त कर नौजवान, कदमन जे मथा न, कदमन जे हेठा, कदमन जे हेठा चुमियूं उहो ॾींदो आहे जंहिं ते ख़ुदा जी निगाह ख़ास। छो कदम जे मथां चुमी ॾियण सवली आहे, कदम जे तवज्जह कर, कदम जे मथां चुमी ॾियण सवली आहे, कदम जे हेठा अम्बड़ गाह करे मोटी आ, पेरन के मिट्टी लगी पई आ। हितों कुरान ॿुधोसी, हदीस ॿुधीसी, दिल में पको पहुती वियो त बस अॼु मोटी वञा, चीजल अम्बड़ जे कदमन खे वञी चुमी ॾियां, इरादो पको करे निकितो। लेकिन घर पहुतो त अम्बड़ वेचारी उन महिल अञा कमकार करे लेटी आ, अम्बड़ वेचारी लेटी त आहे, पेरन खे मिट्टी लगी पई आ। हाणे वेझो त थियो, इरादो त करे आयो, अकुल चेस त अम्बड़ खे भला चयो अम्मा औरते कर तुंहिंजा पेरड़ा धोआं, अम्मा तुंहिंजा पेरड़ा धोई पो का चुमड़ी ॾियां, छो त अकुल कम ई नथो करे। मिट्टीअ खे न के पंहिंजो चुमड़ी कीअं ॾियां, इन मिट्टीअ में मता ही हुजे, इन मिट्टीअ में मता ही हुजे। यादि रखी छॾ मुस्लमान, अकुल तॾहिं कम कंदो आहे जॾहिं इश्क जे मथां मोहब्बत जे मथां पर्दो अचे वेंदो आहे। जॾहिं मोहब्बत कम कंदी आहे त अकुल जे मथां पर्दो अची वेंदो आहे। सोच जा गहराईअ में मां ॻोठाणो माहौल इन करे लिकाए तो खेसि जुमिलो चयो त कॾहिं कॾहिं इंसान सॼी राति सीअ जी ख़बर कान पवंदी आहे, फ़क़ति कंहिंजे इंतज़ार में सीउ हूंदो आहे, पारो हूंदो आहे, पर दिल में जंहिंजो ख़याल हूंदो आहे उन जे ख़याल ऐं मोहब्बत जे आॾो न सियारे जी परवाह, न पारे जी परवाह, न बर्फ़ जी परवाह। छो दिल में हिकिड़ो ख़याल आहे। मां तोखां थो पुछां, उहो ख़याल जेकॾहिं तूं अमड़ जे कदमनि में इहो करे वञी त हुज़ूर फरमायो आहे त जन्नत आहे, ॾिसणो इहो न ॾिस त छाहे न जन्नत आहे। ख़ुदा जो कसम तूं न अमड़ जे उन हाल में कदम खे चुमी ॾी त हो जेको कलर हणा पेर हन न, तूं न सदाकत जन्नत वारीअ सां चुमी ॾी त उन कलर मां बि तोखे जन्नत जे गुलनि जी रब ख़ुशबू नसीब फरमाए छॾींदो। हुज़ूर फरमायो अल जन्नतु तहत अक़दामिल उम्महात, जन्नत अमड़ जे कदमनि जे हेठों। अल वालिद औसत अबवाबिल जन्नह, ऐं जेको दिलबर पी आहे उहो जन्नत जो मेन दरवाज़ो। मां अॻिते क़ुरान करीम सां हलां, पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ख़िदमत में अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, कीअं ख़बर पवे त मुंहिंजो सुहिणो रब मूं ते राज़ी आहे या न आहे। ए नौजवान अखियूं खोल, कीअं ख़बर पवे या रसूल अल्लाह त मुंहिंजो रब मूं ते राज़ी आहे या न आहे। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो, पंहिंजे कुराड़े पीउ जे चेहरे ॾे निहारींदो कर। काॾे निहार? पंहिंजे कुराड़े पीउ जे चेहरे ॾे निहारींदो कर। जे तुंहिंजो दिलबर जानी बाबा तोखे ॾिसी न मुरकण शुरू करे, तोखे मुबारक आहे, अबो मुरकी रहियो आहे, यकीनन अल्लाह जी ज़ात राज़ी आहे तॾहिं जानी बाबा मुरकी रहियो आहे। अमड़ जे कदमनि में जन्नत आहे, बाबा जे मुरकण में अल्लाह रब पंहिंजी रज़ा रखी आहे। इहो कंहिं ॿुधायो आहे जो मदीने जे साईं ॿुधायो आहे। ऐं अल्लाह जा बाना ऐं नौजवान सब कुछ थी वेंदो, अबो ऐं अम्मा वरी जवाब दे, अबो ऐं अम्मा वरी कोन थींदा। मां थोड़ो कुरान टाइम ओवर 12 बजे जो वाइदो हो खत्म करण जो, 12:04 थी विया आहिनि, पर मुंहिंजे ख्याल में मुलाकात वरी या नसीबा 12:30 ताईं तव्हांखे वेहारिया। जेकॾहिं ॾिसो तव्हां सां बिरादर जा माण्हू, मूंखे ख़बर आहे पंहिंजे बिरादर जी राजपुर माना अरदो, इन ॻाल्हि में कोई शक न आहे, छो त मूंखे ख़बर आहे न। ईअं न त पोइ मां निकिरां त अदे मुबीन खे ऐं शकील खे मंसूर खे उस्ताद इक़बाल खे जो यार असांखे चई त 12 बजे दादा मौलवी वेहारे छॾी, सिर्फ़ु मौलवी कोन्हे तव्हांजो भाराज पर। इन करे अगरि इजाज़त ॾियो त
अध कलाक बियो तवा के कुरान बुधाया अगर थकजी पिया हो तो मुखे दुआ घुरण में काई देर कोने टे चार चौं था बुधायो बाकी चौंदा मौला भी ध्यान सभे अच्छा अच्छा माशाल्लाह सब तैयार हो बुधण जा अल्हम्दुलिल्लाह छो तो मुझा दोस्त ही महफिलूं किस्मत दी थव ओ खणी कुछ वया कीन जे मालिक लखन जा लटे आया कांधी डही मणा मिट्टीअ जा अदा खणी कुछ वया कीन खणी कुछ वया कीन जे मालिक लखन जा लटे आया कांधी डही मणा मिट्टीअ जा पाए वे सुहना घुमदा हजे के घुमदा हजे के वॾे नाज़ नखरने सा हलंदा हजे के हलंदा हजे के वञी वे सपाए वञी वे सपाए सुता अॼु कफन जा लटे आया कांधी डही मणा मिट्टीअ जा खणी कुछ वया कीन खणी कुछ वया कीन जे मालिक लखन जा लटे आया कांधी डही मणा मिट्टीअ जा हंधे गुजन जी हुई हा कहलंदी हुई हा कहलंदी दिसी जने जो चेहरो दिलड़ी हुई ठरंदी दिलड़ी हुई ठरंदी रहा गुल से नाहिन यारा रहा गुल से नाहिन अजो हिन चमन जा लटे आया कांधी डही मणा मिट्टीअ जा ओ खणी कुछ वया कीन खणी कुछ वया कीन जे मालिक लखन जा लटे आया कांधी डही मणा मिट्टीअ जा अदा फानी आहे हिसारो ज़मानो हिसारो ज़मानो चवे सच तो तोखे ही नादिर निमाणो ही राज पर निमाणो जुदा थी व्या जानी जुदा थी व्या जानी जेहा ठार अखियुन जा लटे आया कांधी डही मणा मिट्टीअ जा अल्लाह ताला कुरान करीम जे अंदर इरशाद फरमायो वबिल वालिदैन इहसाना ऐं अबे अम्मा सा सुहिणो वर्ता कंदा कयो अबे अम्मा सा चंगाई कंदा कयो अबे अम्मा सा भलाई कंदा कयो अॻिते कुरान करीम खे ॿुधो अल्लाह फरमा इम्मा यबलुगन
इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा। ए नौजवान रब जे क़ुरान करीम के खोल। अल्लाह चवे तो अबे अम्मा सा भलाई कंदा कयो, अबे अम्मा सा सुणो वर्ता कंदा कयो। कदहें इम्मा यबलुगन इंदकल किबर, जदहें तुंजा अबो ऐं अम्मा कुराड़ा थी वञन। अल्लाह ताला कुरान करीम में खोले खोले तो चवे इंदकल किबर अहदुहुमा, या उन्हनि बिनी मां को हिकड़ो भी कुराड़ो थी वने। खोले रब जे ज़ात फरमायो उन जे कुराड़ पदे निहारे कियां उन्हनि सां भलाई कर। अल्लाह कुरान करीम में तो चवे फला तकुल लहुमा उफ़िन, केडी भी कावड़ हुजई, केडो भी गुस्सो हुजई, केडी भी परेशानी हुजई, रब चवे तो अबे अम्मा जे साम्हूं जेका कावड़ में मानू पांजे मुंह सां वेही शुकारो दींदो आ। रब चवे तो कुराड़ी अमड़ ऐं कुराड़े अबे जे आडो इहो शुकारो बिनहण जा। कुरान जो तर्जुमो पियो बुधाया, अमाजे घर में कुरान करीम पियो आ। मोटी वनी दिल खोले कुरान करीम ॾिसो सिपारो 15 रुकू पूरा थी वया, त्यों रुकू तिलावत पियो कया अल्लाह जो कुरान भले वनी ॾिसो। ऐ मुसलमान पो गौर कयो फला तकुल लहुमा उफ़िन, गाल खत्म रब कान कई, वरी रब चयो वला तलहरुहुमा, उफ त न कुछ जा। पर कुराड़ी अमड़ खे ऐं कुराड़े बाबा खे झिणक न ॾिजा, तड़को न ॾिजा। मता अमड़ का गाल चवई, अबो का गाल चवई, हकल करे चवी अम्मा तू त चुप कर, तोखे कहिड़ी ख़बर। मता बाबे के चवी कुराड़ा तू त चुप कर, तोखे कहिड़ी ख़बर। रब जो कुरान तो चवे मां तुझो भी रब हां, तुझे अबे अम्मा जो भी रब हां, मां तुझो परवरदिगार हां। अकुल ॾियण वारो मां अल्लाह, जिंदगी ॾियण वारो मां अल्लाह। मां अल्लाह तो तोखे हुक्म कया कुराड़े अबे अम्मा जाडो उफ भी न कुछ जा, उन्हनि खे झिणक भी न ॾिजा, यानी उन्हनि खे जेका दड़को ॾींदो है खबरदार थी जा। मौला कीअं ॻाल्हाया, बाबे ग़लत ॻाल्हि करे छॾी, अम्मा ग़लत ॻाल्हि करे छॾी, झिणक भी न ॾियां, कीअं ॻाल्हाया। रब तो चवे वकुल लहुमा कौलन करीमा। अल्लाह चवे तो भले जो उन्होंने गलत गाल कई, भले जो उन्होंने अड़ी गाल कई जेका तुझे नजर में गलत आ, लेकिन मां रब थी तो के हुक्म तो कया उन्होंने के समझाए जा इं जो तुझो आवाज उन्होंने जी आवाज खां मथा हूं न थे, तुझे आवाज में सख्ती न हुजे। कुल्लहुमा कौलन करीमा, करीम लफ्ज जी माना है इंतहाई मुलायम शे, जैमें जर्रे जे बराबर भी, वार जे बराबर भी दर्श न हुजे, वार जे बराबर भी महसूस न थे, जी पानी में कुछ महसूस न थींदो आ। रब चवे तो अबे अम्मा सा अगर हुनन गलत गाल कई आ, तू समझी तो त अम्मा गलत गाल कई आ, बाबे गलत गाल कई आ, पर पो मां रब तो चवा तुझा मावा तुझो अबो आ, ऊ कुराड़ा हन, हींअर हू सब कुछ करे सघन था, लेकिन तुखे मां रब पाबंद थो बनाया। उन्हनि जे आॾो आहिस्ते आहिस्ते प्यार प्यार सां कदमड़ा चुमी चइजां ओ मुंहिंजी जीजल अम्मा, बेशक तो जेका ॻाल्हि कई आ पंहिंजी जॻह ते, पर मुंहिंजी सुहिणी अम्मा हिन वक़्तु इहा ॻाल्हि मुनासिब कोन्हे, मुंहिंजी जीजल बस मूंखे दुआ कर, नाराज़ न थी। अबे खे चओ मुंहिंजा जानी बाबा, बेशक तव्हां जेका ॻाल्हि कई आ बेशक तव्हां जे हिसाब सां दुरुस्त हूंदी, पर मुंहिंजा सुहिणा बाबा ज़माने सां आऊं पियो उथां वेहां, बस तव्हां इन ॻाल्हि तो लही वञो, बस मूंखे दुआ कयो। मां यकीन सां थो चवां जेॾी महिल न अबे ऐं अम्मा हथड़ा खयां कदम पो रखंदे रब बेड़ो तुंहिंजो अॻे ई पार करे छॾींदो। पढ़ा अॻिते क़ुरान,
अगते कुरान पढ़ा लागी तो अल्लाह अल्लाह जे ज़ात बाबरकत गाल्हाइण सेखारण खां बाद वरी अल्लाह ताला छा फरमायो वक़्फ़िद लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमह। 3 नंबर ते अल्लाह जे ज़ात फरमायो जेडी मल अब्बे ऐं अम्मा जे साम्हूं अची हाणे अल्लाह अब्बे अम्मा जे साम्हूं अचण थो सेखारे अब्बे अम्मा जे साम्हूं बीहण थो सेखारे। पहिरीं अल्लाह ॻाल्हाइण सेखारियो पहिरीं अल्लाह बुर्दबारी सेखारी अब्बे अम्मा जाॾो तोखे बुर्दबार कीअं थियणो आहे। हाणे मुंहिंजो करीम रब अम्मे अब्बे अम्मा जाॾो अचण थो सेखारे। अल्लाह फरमायो वक़्फ़िद लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमह। इन बाहुन के रब कुरान में परन सां तशबीह दींदे फरमायो इहे रहमत वारा पर झुकाए रखजा यानी जेडी मल अमड़ जे साम्हूं अची थी न अच जा सीनो ताणे न अच जा। इंजीनियर हुई इंजीनियर जी डिग्री दर ते उछलाए पो अच जा। डॉक्टर हुई डॉक्टरी जी डिग्री दर ते उछलाए पो अच जा। मिनिस्टर हुई मिनिस्ट्री उछलाए पो अच जा। जेकरे चीफ मिनिस्टर हुई वजीर आजम हुई सदर हुई जेकी कुछ मौलवी हुई पीर हुई जेकी कुछ हुई जॾहिं अब्बे ऐं अम्मा जे साम्हूं अची कंधड़ो झुकाए अच जा इए झुकाए अच जा जीअं फरमान बरदार जानवर मालिक जे आॾो हीअं थी बीहंदो आ। मालिक जी मर्ज़ी आ तकड़ में चढ़े या मालिक जी मर्ज़ी आ आस्ते चढ़े। अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो अब्बे अम्मा जे साम्हूं अची लक़बन अलक़ाबन सां न अच जा उहो नंढड़े लाकू वारो बबलू थी अच जा। जॾहिं अमड़ तोखे सॾींदी ओ मुंहिंजा जानी ओ मुंहिंजा शहज़ादा ओ मुंहिंजा बबलू ओ मुंहिंजा फलाणा उहे प्यार जा लक़ब वठी अब्बे ऐं अम्मा जे साम्हूं अच जा। अल्लाह फरमायो ऐ मुंहिंजा बाना जॾहिं सभु कुझु दुनिया जा इहे नशो निमा इज़तूं छॾे करे अब्बे अम्मा जे साम्हूं कंधड़ो झुकाए आए तुझो रब थी करे वाइदो थो कयां जेडी मल अमड़ ऐं अब्बे जूं दुआऊं वठी उन दर खां ॿाहिरि निकिरंदे जिथे सभु कुझु छॾे आयो हुए अॻिमें तुंहिंजो कंधो हेतिरो मथे हुयो हाणे मां तुंहिंजो रब इज़त खे हेतिरो बुलंद करे छॾींदुसि। मुझा दोस्तों गाल समझा में आई अल्लाह जो कुरान मां अर्ज के तो खोलियो न अब्बे अम्मा सां ॻाल्हाइण कंहिं सेखारे चो रब जे कुरान। अब्बे अम्मा जे आॾो अचण बीहण कंहिं सेखारियो ॻाल्हायो यार ॻाल्हायो अल्लाह जे कुरान करीम सेखारियो। आखिर में रब अब्बे अम्मा ला दुआ घुरण पंहिंजे कुरान में सेखारे छॾी। पढ़ा कुरान थकजी त न पया हो थकायो तो मुखे देर कान्हे का छो त आऊं रात हालानी प्रोग्राम करे मैं दुर मोहम्मद सियाल जेको आ गुल होटल वारो पिरो उतां करे मोटियो हां वरी हिते अचे पहुतो हां वरी यारो यारी खबर ना है काथे सो इन करे असां थकलो पर अल्लाह ताला ने शाह नवाज जी इको वारे के रोज़ी में बरकत दे इहो जिथे न हुंदो आ वो मुखे थक कोन थींदो वीचारा हलाइण जा ॾाढा सुठा हुंदा हन। दिल चवे थी अञा हिकड़ी आयत कुरान जी पढ़ी अवां खे ॿुधायां त अब्बे अम्मा ला दुआ रब कीअं सेखारी। तव्हां सां दुआ त घुरंदा हो न अल्लाह से मुंहिंजे बाबे जी पारत थे अल्लाह से मुझे बाबे के मुआफ़ कजा अल्लाह से मुझे अम्मड़ जी बख्शिश कजा घुरंदा हो दुआ अजतमा तो के कुरान पढ़ी ॿुधायां त रब कीअं दुआ सेखारी आहे अब्बे अम्मड़ ला ऐं कंहिंखे व कुल ऐं ओ मुंहिंजा सुहिणा महबूब मुस्तफ़ा कुल वॾे काफ़ सां जिथे भी कुरान में हुकुम हूंदो आहे अल्लाह जो मिठड़े महबूब खे त मुंहिंजा सुहिणा महबूब मुस्तफ़ा पंहिंजा लबड़ा खोल
अल्लाह ताला मुझे सुने हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम के हुक्म फरमायो ओ मुझा महबूब वकुल ऐ मुझा दिल पर मुस्तफा लबड़ा खोल पंहिंजे अब्बे अम्मा जेला मुझा दिल पर तू लबड़ा खोल मां अल्लाह हुक्म थो कया हबीब तू लबड़ा खोल छो त लबड़ा तुंहिंजा खुलंदा कुरान मां बनाई दुसे हर नबी दे हुक्म ईंदो हो पो अमल थींदो हो मुझो मुस्तफा ओ आ जेको हलंदो वींदो आ रब कुरान बनाईंदो ईंदो आ। बहरहाल इहो कहीं ॿिए दफ़े इंशाअल्लाह अज़मत मुस्तफा में ॻाल्हाईंदासीं। अॼु जे मौज़ूअ ते पियो हलां अल्लाह ताला फरमाए वकुल ऐं मुंहिंजा महबूब लबड़ा खोल। हाणे दुआ तो रब सेखारे कंहिंखे ज़ाहिर में महबूब मुस्तफा के हकीकत में हुजूर जे गुलामन के रब्बिरहमुहुमा कमा रब्बयानी सगीरा अल्लाह जे ज़ात बाबरकात दुआ सेखारे ऐ मुझा बाना जी मुझा करीम रब जॾहिं अबे अम्मा ला दुआ घुरो इएं घुरंदा कयो अल्लाहुम्मा चओ चओ अल्लाहुम्मा रब्बिरहमुहुमा कमा रब्बयानी सगीरा। तर्जुमो बुधंदो वींदे दिल ठरी पवंदई अल्लाह ताला दुआ सेखारी त मुखां दुआ घुरो ओ असांजा परवरदिगार अल्लाहुम्मा रब्बिरहमुहुमा ओ असांजा परवरदिगार असांजे अब्बे ऐं अम्मा ते ईअं रहम फरमा कमा रब्बयानी सगीरा जियं नंढड़े लाकू उहे असां ते रहम कंदा हुया। तवज्जह कर मुझा दोस्त अल्लाह तो दुआ सिखारे बाने के अब्बे ऐं अम्मा ला दुआ घुर ओ मुझा करीम रब मुझे अब्बे अम्मा ते ईअं रहम कर जियं नंढड़े लाकू मुते रहम कंदा हुया। छा थो रब सेखारण चाहे रब चवे तो याद कर पंहिंजे बच्चे दे निहार जेडी मल केडियूं बि ग़लतियूं करे ईंदो आ दुनिया चवंदी आ तुंहिंजो बच्चो हीअं 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 तूं चवंदो न न मुंहिंजो बच्चो बेडोहिया केडी गलती बच्चो कंदो आ रुगी हीअं कंदो आ अम्मा माफ कंदी आ अब्बो माफ कंदो आ। रब तो सेखारे त दुआ घुर मौला जियं नंढड़े लाकू मुझे अमर जी जल ऐं मुझे दिल बर बाबा मूंसां लेखो न कयो मुझा मौला अॼु तूं बि उन्हनि सां लेखो न कर। इहा दुआ कंहिं सेखारी जवाब दियो दा इहा दुआ कंहिं सेखारी अल्लाह को जेको सेखारे रहियो आ उन खां घुरबी त हो रब कबूल कंदो या कोन कंदो। जवाब दियो कंदो या न कंदो। अबे अम्मा ला दुआ मरण खां पोइ न हर घड़ी दुआ घुरो हर घड़ी दुआ घुरो अबे अम्मा ला अब्बो अम्मा जिंदा हन उन्हनि जे सिहत व आफियत ला दुनिया छॾे विया हन उन्हनि जे बख़्शिश जे लाइ ऐं उन्हनि जे लाइ दुआ घुरण जो बेहतरीन में बेहतरीन तरीक़ो कहिड़ो आहे निमाज़ बेहतरीन में बेहतरीन तरीक़ो छो त अबे अम्मा ला दुआ घुरण औलाद ते फर्ज़ आहे लाज़िम आहे। हाणे हूअं नथो घुरी सघी निमाज़ पढ़ हूअं क़ुरान नथो चई निमाज़ पढ़ क़ुरान पढ़ियल नाही निमाज़ पढ़ छो त जॾहिं निमाज़ी पढ़ाइण वारो पढ़ण वारो अतहियात खां पोइ दुरूद खां बाद में चवंदो रब्बि जअलनी मुक़ीम अस्सलाह व मिन ज़ुर्रियती रब्बना व तक़ब्बल दुआ रब्बना ग़फिरली ओ मुंहिंजा रब करीम मूंखे मुआफ़ कर वले वालिदैय मुझे अल्लाह सही मुझे अब्बे ऐं अम्मा के भी मुआफ़ कर वलिल मुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब मौला क़यामत ताईं अचण वारनि मोमिनन खे मुआफ़ कर। निमाज़ पढ़ंदे तुंहिंजो फर्ज़ भी अदा थियो अब्बे अम्मा जो कर्ज़ भी लही वियो त अल्लाह जा बानड़ो याद रखो ई जेकी कुछ तव्हां ॿुधो
यो सब कुछ सुहबत का सवा मुमकिन कोने। नेकन जी सोबत मरहूम चाचा अली अहमद राजपर अल्हम्दुलिल्लाह मुझे महबूब मुर्शिद सजन साईं जन वटि ईंदो हुयो। संदन सां उन जो ताल्लुक हुयो, संदन सां उन्हनि जी निस्बत हुई। अल्लाह जे महबूब जो वाइदो आहे जंहिंजो जंहिंसां प्यार दुनिया में हूंदो आहे ख़बर हशर में मुंहिंजो करीम रब उनखे उनखां धार न कंदो आहे। अल्लाह वारनि वटां ज़िक्र मिलंदो आहे, ज़िक्र जूं लोलियूं मिलंदियूं आहिनि। अॼु संदन जे बचड़नि अदा मुबीन अहमद, अदा शकील अहमद, मंसूर अहमद, उस्ताद मोहम्मद इकबाल इन शइ जो इंतखाब कयो त असांजे बाबा साईं जो सजण साईं सां प्यार हुयो। हाणे सजण साईं जे वरी दरड़े जे ग़ुलाम नौकर खे घुरायूं, उहो अचे ऐं अल्लाह जो क़ुरान ॿुधाए